नाज़िर मटियारी में सियासी समाज की शख्सियत सरदार ज़ुल्फ़िकार अली शाह जामोद की ॾहीं वरसी मल्हाई वई। संदसि आख़िरी आराम गाह ते चादर चाढ़े क़ुरान ख़्वानी कराए दुआ घुरी वई। उन हवाले सां ॾिसूं था बाबू ख़ासि कैली जी। असां पंहिंजे जेको सो उन्हनि यादनि खे ताज़ा कंदा आहियूं त जेके साईं असांखे जेके मटियारी जे लाइ ऐं मटियारी जी आवाम जे लाइ जेके प्रोजेक्ट्स ॾिना हुआ, हिकिड़े हिकिड़े प्रोजेक्ट्स असीं जेकॾहिं वठंदासीं त कंहिं शाम थी वेंदी, नाला वठी कोन था सघूं। इन हवाले सां साईं जी जेका बि शइ आहे, जेको सिलसिलो थियल हो मटियारी जे आवाम जे हिसाब सां जेका ख़िदमात हुयूं, उन ख़िदमात खे असां मद्देनज़र रखंदे हुए असीं हर साल ईंदा आहियूं हिते ऐं जेको सो पंहिंजे यादनि खे ताज़ा कंदा आहियूं। ऐं इनशाला असांजी कोशिशि रहंदी जेसिताईं जीअर आहियूं तेसिताईं साईं वारनि सां साथ रहंदो, साईं हस्ब नस्ब सां। ऐं उनजी हर साल वरसी थींदी आहे, असीं सभु हिते हाज़िर थींदा आहियूं। जामोद साहिब अहिड़ी शख़्सियत जेके विसारे कोन थो सघिजे ऐं सिंध जो चवंदा आहिनि त सतूं पायो हो ऐं जेका बि उन ख़िदमत कई मटियारी जे लाइ कई। मटियारी नाले सां उनखे इश्क़ु हो ऐं मटियारी ज़िले सां उनजो इश्क़ु हो। मटियारी लाइ जेके उनजूं ख़िदमतूं आहिनि कंहिंखां बि लिकल कोन आहिनि। हाणे उनजो पुटु आहे साईं मोहम्मद अली शाह जामोद, उन साॻी रवायत खे उहो अॻियां कंदो अचे। हिकु आलीशान बाकिरदार इंसानु हुयो, जंहिं हिकिड़ो आलीशान हिकिड़ो वॾो दरख़्त बि हुयो, जंहिंजे हेठां हर सॼण दुश्मन हुन जे हेठां वेही छांव वेही आसास हासिलु कयो। हिन असांजे इलाइक़े में पुरखुलूस ख़िदमत कई ऐं बग़ैर कंहिं लालच जे हिन इलाइक़े जे माण्हुनि जी ख़िदमत कई। पोइ उहो पंहिंजो हुजे परायो हुजे, उहो साईं वटि इन शइ जो तसवर मौजूदु न हो। तसवर इहो हो त हीउ मटारको आहे। मटारके जे हर माण्हूअ जी ख़िदमत कई। ज़ुल्फ़िकार अली शाह जामोद मरहूम हिकु इदारे जी हैसियत रखंदो हो, जंहिं मटियारी ज़िले खे तमामु घणा वॾा इदारा ॾिना, वॾा प्रोजेक्ट्स ॾिना, माण्हुनि खे शऊर ॾिनो ऐं असां उन जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असां जेको आहे सो उन जी जेका आहे हमेशह जेके बि ख़िदमतूं हूंदियूं से गाईंदा रहंदा।